अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों इन वक्त शाहपुर जहान ऐं भर पासे सामणी जे मंद जो पहिरियों वसकारो और रात हल्की हल्की बारिश थियण खां पोइ हींअर जेका बरसात आहे उन जे पुड़ीअ में थोड़ी तेज़ाई आई आहे। तेज़ पुड़ीअ सां ऐं हल्की हल्की हवा सां बारिश जेका आहे उहा जारी सारी आहे। हिन बारिश खां पोइ पखी पुखण वण टिण ऐं आबादगारनि जूं जेके ख़ुशियूं हुयूं उहे वरी मोटी आयूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला रब साईं जी ने पयल रहमत खां पोइ वण टिण बाग बहार थी वेंदा ऐं पखियुनि जूं आबादगारनि जूं ॿनियुनि जूं जेके ख़ुशियूं हुयूं रुसी वियल उहे वापसि अची वेंदियूं ऐं सिंध इंशाअल्लाह ताला वरी ईअं ई शायदि आबाद थी वेंदी। तेज़ पुड़ीअ सां बरसात शाहपुर जाने वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। रात बि तक़रीबन 2:30 बजे धारे बरसात थी हुई जंहिं बि कुझु फसलनि के मदार ॾिनी हुई, पर हिन वक़्तु जेका सो तेज़ पुड़ीअ सां बरसात जेका आहे उन काफ़ी सारो फसलनि के वण टिण ऐं पखी पुखणनि समेत आबादगारनि जी ख़ुशियुनि खे ॿीणो करे छॾियो आहे। रब आखंदो आहे त शल ही ख़ुशियूं जेके आहिनि ये सदाईं सिंध मथां ईअं रहमत वारियूं वसंदियूं रहनि। सावणी जी मुंद जो वसकारो बरसात जेको आसमान आहे उहो बि मुकमल तौर ते आसमान जेको आहे उहो हिन ककरनि जे घेरे में आहे ऐं ककरनि सां घेरियल आहे। सॼी सिंध खां पोइ जेका सो सॼी सिंध में जिते जेका वक़्फ़े वक़्फ़े सां बारिश जारी आहे उते शाहपुर जहान ऐं भर पासे बारिश जो जेको सिलसिलो आहे वो शुरू थी चुको है। रात 2:30 बजे धारे हल्की हल्की बरसात थियण बैदि कुछ वक़्तनि जे वक़्फ़े खां पोइ हींअर ॿीहर शाहपुर जाने भर पासे बरसात जो जेको सिलसिलो आहे वो शुरू थी वियो आहे। तेज़ पुड़ीअ सां बरसात जारी आहे। नेशनल हाईवे ते गाॾियूं जेके आहिनि उहे पंहिंजी रफ़्तारी सां छो त बरसात जेका आहे उहा पंहिंजे आबोताब सां जारी आहे। बरसात खां पोइ वण टिण पखी पोखण ऐं इंसाननि जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे मोटी आयूं आहिनि। रब साईं सदाईं सिंध मथां पंहिंजो रहमतूं बरकतूं वसाए। वक़्फ़े वक़्फ़े सां थियल जारी बरसात खां पोइ तव्हांखे जेका सो असां शाहपुर जान ऐं भर पासे सिंध समेत पूरी जेका सो सिंध जूं अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़, दुआउनि में यादि सदाईं कनि।